छा असां मां माणपो मोकिलायो वियो आहे? कुछ ॾींहं अॻु ठारूशाह जी अबड़ा कॉलोनी में दरवेश सिफ़त 14 सालनि जी नींगरी साइमा तुनियो खे घर भरिसां जवाबदार पारां मुबैना ॾाढाईअ जी कोशिश करण बाद नींगरीअ पारां ॻाल्हि घर भातियुनि सां करण जे डप खां जवाबदार नींगरीअ खे बाहि ॾेई छॾी, जंहिं सबबु नींगरी शदीद ज़ख़्मी थी पई, जंहिंखे ॻणतीअ जोगी हालत में ठारूशाह अस्पताल नियो वियो, जिते डॉक्टराणी मौजूदु न हुजण ऐं डॉक्टरनि जी लापरवाहीअ सबबु नींगरी 5 कलाक तड़पी तड़पी फौत थी वई। हीउ वाक़ियो को पहिरियों वाक़ियो न आहे। इन खां अॻु बि केतिरनि ई मासूम नियाणियुनि खे ईअं ई मौत जी निंड सुम्हारियो वियो आहे। किन खे नंढड़ी उमिरि में वॾी जमार जे माण्हुनि सां परणायो वञे थो, त किथे वरी ज़्यादतीअ जो निशानो बनाइण बाद संदन गलो कपे फिटो कयो वञे थो, त किथे वरी किन खे पाणीअ में उछलायो वञे थो, किथे वरी वीरान हंध ते ज़मीन अंदरि पूरियो वञे थो, किथे वरी नींगरियुनि खे बाहि ॾेई साड़ियो वञे थो। इहा आहे असांजी सिंध ऐं उन में रहंदड़ माण्हुनि जा समाजी क़दर। सिंध जंहिंजी तारीफ़ बाबति अणगणियूं ॻाल्हियूं, ख़्याल ऐं चवणियूं वॾे पैमाने ते मशहूरु आहिनि। असां उन्हनि जी हाम हणंदे पंहिंजे कपिड़नि में नाहियूं मापंदा त सिंध केॾी न अमुन पसंद धरती आहे। सिंध जी तहज़ीब छा त शानदार आहे। सिंध महिमान नवाज़ ऐं प्यारनि माण्हुनि जी धरती आहे। सिंध सूफ़ियुनि जी धरती आहे। इन ॻाल्हियुनि में को बि शक न आहे। वाक़ई सिंध अहिड़ी हुई जेका हाणे उहा सिंध नाहे रही। हाणे सिंध जूं रीतूं रस्मूं ऐं रवाज मीसारजंदा पिया वञनि ऐं माण्हुनि मां समाजी क़दर बि मोकिलाईंदा पिया वञनि। हर रोज़ मीडिया ते केतिरियूं ई स्टोरियूं रिपोर्ट थियनि थियूं, जिन मां असां पंहिंजी सिंध जे माण्हुनि जी किरत मां सिंध जे हाल जो ओलड़ो ॾिसी सघूं था। असांजो समाज अनेक मसइलनि जो शिकार आहे। हिन समाज में अहिड़नि वहशी दरिंदनि जूं कारवायूं हर आए ॾींहुं मीडिया में रिपोर्ट थींदियूं रहनि थियूं। असां वटि वॾो अलमियो इहो आहे त हिकु त इहे वहशी पंहिंजी वारदात करण में कामयाब थी वञनि था, ॿियो त इन वाक़िए खां पोइ मुतासिर जी वार न थियण सबबु मौत खेनि गले लॻाए थो छॾे। किथे बि को वाक़ियो थिए थो, उन जे आस पास जेकॾहिं पुलिस बीठी बि हूंदी त तकड़ी कार्रवाई हरगिज़ न कंदी। पर जॾहिं हुन मुतासिर खे अस्पताल नियो वेंदो त उते हिकु त सहूलतनि जी अणाट ऐं ॿियो वरी डॉक्टरनि जे रवैये सबबु तकड़ो इलाज न थियण करे ज़िंदगीअ जी जंग हाराए था वेहनि। समूरी सिंध में बर्न सेंटर न हुजण सबबु बाहि जे सड़ी वयलनि खे कराची नियो वेंदो आहे। एतिरे में काफ़ी देरि थियण सबबु हू ज़िंदगीअ जी जंग हाराए वेहंदा आहिनि। हिन ताज़े वाक़िए पुलिस ऐं डॉक्टरनि जी बि पत वाइकी करे छॾी आहे। साइमा जी अमड़ मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हूअ 5 कलाकनि ताईं नियाणीअ खे अस्पताल ऐं थाणे तरफ़ रुलाईंदी रही। अस्पताल वारनि शर्त रखी त पुलिस जी रिपोर्ट खां बिना इलाज न थी सघंदो ऐं पुलिस वरी जांच खां अॻु रिपोर्ट ॾियण खां लाचारी ॾेखारी। हूअ ॿुधाए थी त नींगरीअ खे ज़ख़्मी हालत में अस्पताल आंदो वियो त ड्यूटी ते मुक़रर डॉक्टराणी नसीम अस्पताल बदिरां पंहिंजे घर में हुई। डॉक्टराणी दांह बावजूदि नींगरीअ जो चेकअप न कयो। जॾहिं मीडिया जी टीम आई, उन खां पोइ डॉक्टराणीअ पारां नींगरीअ खे बंगले में खणी अचण जो चयो वियो, पर एसि ताईं घणी देरि थी चुकी हुई ऐं साइमा अघोर निंड में हली वई। हिते अहिड़े क़िस्म जे वाक़ियनि में वाधारे जो सबबु उन्हनि वहशियुनि ख़िलाफ़ कार्रवाई न थियण आहे। जेकॾहिं उन्हनि जवाबदारनि खे का इबरतनाक सज़ा मिले त अहिड़नि वाक़ियनि में घटिताई अची सघे थी, पर हिते हुकूमत तरफ़ां मज़मती बयान ॾेई ऐं सखणो ऐलान कयो वेंदो आहे। अमल ज़रे जो बि नाहे थींदो। तंहिं करे असां सम्झूं था त अहिड़नि वहशी जवाबदारनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे त जीअं हू अहिड़ो कुदो अमल करण खां अॻु 100 भेरा सोचिनि।